शॉर्टकट ज़िंदगी सिंधी वेब सीरीज़ जी कहाणी लेखक जी परिकल्पना आहे। हिन जो कंहिंसां भी को भी लाॻापो कोन्हे। जे हिन कहाणीअ जा किरदार कंहिं भी जीअरे या मुअल माण्हूअ सां मेल खाइनि था त इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ संजोग थींदो। हे हाँ हाँ शॉर्टकट जिंदगी माण्हू ही तेजियनि था हू मस्तीअ जे पुठियां दीवाना थी फिरनि था हवा में उॾामी धरतीअ ते किरनि था। शॉर्टकट जिंदगी माण्हू ही तेजियनि था शॉर्टकट जिंदगी शॉर्टकट जिंदगी। तव्हां पहिरियनि ॿिनि एपिसोड्स में ॾिठो सेठ नंदलाल पंहिंजे दोस्त हीरानंद खे संदसि जे पुट अमित खे समझाइण लाइ चवे थो। अमित पंहिंजे दोस्तनि सां गॾु होटल में सिगरेट ऐं दारू पीए थो। सभु पंहिंजे वॾनि खे ग़लति चवनि था ऐं घटि वधि था ॻाल्हाइनि। हीरानंद होटल में अचे थो ऐं अमित खे पाण सां गॾु वठी थो वञे। कार में हीरानंद अमित खे संदसि पंहिंजे पीउ खे धंधे में मदद करण लाइ चवेसि थो, पर अमित ॻाल्हि कोन थो मञे। कार रोड ते पंहिंजी तेज़ रफ़्तार सां हले थी। सेठ हीरानंद उन्हनि वीचारनि में आहे त हिन छोकिरे जो छा थींदो। वरी हुन खे कुझु यादि अचे थो। हू अख़बार में काई न्यूज़ पढ़ी परेशान थी वञे थो। हुन खे विश्वास ई कोन थो अचे त इहो सभु थियो आहे। हुन जे एम्प्लॉई गिरधर जो फ़ोन अचे थो जेको हुन खे हुन जे दोस्त नंदलाल जे बारे में अख़बार में आयल न्यूज़ जे बारे में ॿुधाए थो। सेठ हीरानंद गिरधर खे सेठ नंदलाल खे ॻोल्हण लाइ चवे थो ऐं पाण सोचे थो त ॿियो कंहिंखे फ़ोन कजे जेको हुन खे सेठ नंदलाल जे बारे में ॿुधाए त हू किथे आहे। हुन खे कुझु यादि अचे थो। हाणे अॻियां वधीक एपिसोड 3। हाँ, पिंकीअ खे थो लॻायां। पिंकी अमित जी गर्लफ्रेंड। हुनखे ख़बर हूंदी नंदलाल सेठ किथे आहिनि। जय झूलेलाल अंकल। बेराई पार केरु आहे पुट तूं? अंकल मां अमित जी फ्रेंड। खुश रहो खुश रहो। ॾाढी सुठी आहे तूं। संस्कार तुंहिंजे अंदरि भरिया पिया आहिनि। अंकल अमित आहे? हा हा, अमित अंदरि आहे। अचे तो तेसि ताईं तूं हिनजो इंतज़ारु कर। जी अंकल। मन असांजे पुट अमित ते लाटूणो हुनजी ॾोड़ छिके रखणी आहे। हूअं त आहे लखनि में हिकु, तोसां मिली करे करोड़नि में हिकु थी वेंदो। थैंक यू अंकल। हाय अमित। ओ हाय पिंक्स, तूं हिते? मां तोसां मिलण आई आहियां। टुडे यू आर लुकिंग सो गॉर्जियस। ओ कम ऑन, हिन खां पहिरियों मां न लॻंदी हुयमि छा? सॉरी माय मिस्टेक। अरे अंग्रेज़नि जा पुट, घटि में घटि पंहिंजनि सां त सिंधीअ में ॻाल्हाए। ओहो, वरी उहे सिंधियुनि जा लेक्चर। न अमित, अंकल सही था चवनि, मां बि इहो ई थी चाहियां। वाह, एतिरी देर में तुंहिंजे मथां बि हिननि जी ॻाल्हियुनि जो जादू चढ़ी वियो। अरे तो हुननि सां कुझु ॻाल्हायो छा? अमित, तूं कोन्हो आहे न त मुंहिंजी डैडीअ सां ई मुलाक़ात थी। व्हाट? पॉप्स? ही मुंहिंजा पॉप्स काननि। छा? त ही केरु आहिनि? ही मुंहिंजे पॉप्स जा बेस्ट फ्रेंड आहिनि, सेठ हीरानंद अंकल। ओ, गलती थी वई, पर कुझु बि आहे, अंकल तोखे पंहिंजे पुट खां घटि कोन था समझनि।
हा अंकल, मां सम्झी वियुसि। तव्हांजी ॻाल्हियुनि जो जादू हिन जे मथां चढ़ी वियो आहे। हल त हल पिंकी, न त जादू वधीक चढ़ी वेंदे। बदमाश किथां जो। भॻवान करे तव्हांजी जोड़ी कॾहिं न टुटे। हेलो। हलो, हे पिंकीअ जो नंबर आहे न? हाँ साईं, तव्हां केरु? मां हीरानंद। मूंखे कुझु पिंकीअ खां पुछिणो आहे। पिंकी त घर में कान आहे साईं, तव्हां पोइ फ़ोन कजोसि। पर जे उहो घर अचे त मां हुनखे छा चवांसि? साईं, तव्हां पिंकीअ जे दोस्त अमित खे सुञाणो? ओ, त तव्हां हुन फ्रॉड अमित जे बारे में था पुछणु चाहियो? फ्रॉड ऐं अमित? न साईं, तव्हांखे काई ग़लतफ़हमी थी आहे। असांखे काई ग़लतफ़हमी कोन थी आहे। ॾिसो, असांखे अमित जे बारे में कुझु ॻाल्हाइणो कोन आहे। असांखे वरी फ़ोन न कजो। हाणे मूंखे ई कुझु न कुझु करिणो पवंदो। पापा वियो न? न ठीकु आहे। राहुल, तोखे ख़बर आहे अमित ऐं सेठ नंदलाल जे बारे में? जी पापा, मूंखे ख़बर पई ऐं मां तव्हां सां ॻाल्हि करण ई वारो हुउमि, पर मां सोचियो कि तव्हां सुबुह उथण सां न्यूज़पेपर पढ़ंदा आहियो त तव्हांखे ॻाल्हि ख़बर पइजी वेंदी। पुटु राहुल, हाणे नंदलाल सेठ ऐं अमित जो अतो पतो लहो। मूंखे ॾाढी चिंता सताए रही आहे। कुझु ग़लति न थी वञे। मां हाणे वधीक इंतज़ारु नथो करे सघां। पापा टेंशन न खणो, सभु ठीकु आहे। तव्हांजो दोस्त सेठ नंदलाल ऐं उन जो पुटु अमित ॿई ठीकु आहिनि ऐं हिकदमि सेफ आहिनि। छा? कीअं? किथे आहिनि? पर तो मूंखे ॿुधायो छो न? पापा, मां तव्हांखे ॿुधाइण ई वारो हुयुसि, पर सेठ नंदलाल मूंखे मना करे छॾियऊं ऐं उन्हनि जे लाइ तव्हांजी चिंता ॾिसी करे मां रही न सघियुसि। छा थियो राहुल? पापा तव्हां वियो, मूंखे लॻे थो गाॾीअ में काई ख़राबी अची वई आहे। मां ॾिसां थो, तव्हां वियो। लॻे थो अॼु ॾींहुं ख़राबु आहे। छा थियो पुटु राहुल? पापा तव्हां वियो, मूंखे लॻे थो गाॾीअ में काई मेजर प्रॉब्लम अची वई आहे। अॻियां ढाबो आहे, मां ॾिसां थो, का मैकेनिक हूंदो त वठी थो अचे। राहुल, हीअं कर, ड्राइवर खे फ़ोन कर त ॿी कार खणी अचे। पापा हुनखे टाइम लॻी वेंदो। मां हितां हाणे वञा थो, फ़ोन करे थो छॾियां, उहो ॿी गाॾी खणी ईंदो फार्म हाउस ते। तेसि ताईं मां मैकेनिक खां हीअ गाॾी ठाराए फार्म हाउस ते खणी था हलूं। पुटु, नंदलाल सेठ तोसां मिलियो कीअं? पापा तव्हांखे त ख़बर आहे कि भॻवान न करे कि तव्हांखे या सेठ नंदलाल खे काई तकलीफ़ अचे त तव्हां हिक ॿिए खे पहिरियों यादि कंदा। बसि शायदि इहा ई ॻाल्हि हुई जो कल्ह राति जो अमित मूंखे फ़ोन कयईं। छा? कल्ह राति जो? हा पापा, कल्ह राति जो अमित मूंखे ॿिए जे नंबर तां फ़ोन कयईं, पर मां सोचियो राति जो 12 बजे केरु फ़ोन कंदो मूंखे। एॾी राति जो फ़ोन? हेलो। हाँ हेलो। हाँ, केरु थो ॻाल्हाए? राहुल, मां अमित सेठ नंदलाल जो पुटु। हाँ अमित, हेॾी राति जो फ़ोन, सभु ठीकु त आहे न? न राहुल, कुछ भी ठीक ना है, कुछ भी ठीक ना है। राहुल तू जल्दी कर, हाणे जो हाणे मूंसां मिलण अच। मां तुझे बंगले जी पार्किंग में बिठो आहियां। हाँ अमित, तू चिंता न कर, मां आयुसि। हुननि सां मिलण जे लाइ मां पंहिंजे रूम मां निकितुसि ऐं तव्हांजे रूम जो दरवाज़ो खोलियो, पर तव्हां सुम्ही पिया हुयो ऐं तव्हांखे डिस्टर्ब न करे मां उन्हनि सां मिलण जे लाइ अकेलो निकिरी वियुसि।
अंकल तव्हां हिते ऐं तव्हांजी हीअ हालत। राहुल पुट, असां इहो सभु तोखे पोइ ॿुधाईंदासीं। पहिरीं तूं असांजे लिकण जो कोई बंदोबस्त कर। हाँ राहुल, न त कुछ गुंडा ऐं पब्लिक असांजो साह ई कढी छॾींदी। पर अहिड़ो थियो छा आहे? राहुल, इहो हाणे ॿुधाइण जो वक़्तु न आहे। पहिरीं असांखे वक़्तु जाम घटि आहे। हिकु मिंट ड्राइवर। पप्पा मां उन्हनि खां कुझु न पुछियो, उन्हनि खे कार में विहारियो, ड्राइवर खे पैसा ॾेई करे चयो मां ड्राइवर ये कैश रखो, सेठ को फार्म हाउस पे लेके जाओ, रहना खाना पीना सब कुछ अच्छे से खातिरदारी होना चाहिए, कोई चीज़ का कमी नहीं रहना चाहिए, और तुम सेठ के साथ उधर ही रुकना। राहुल पुट, जी अंकल। हिकु ॻाल्हि, हाँ हाँ ही जेको बि थियो आहे न, इहो तूं प्लीज़ महिरबानी करे जी 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 पंहिंजे पप्पा खे ॻाल्हि न कजे। हाँ 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 अंकल, ठीकु टेंशन न आहे, खणो। लिकाए रखजांइ जेसि ताईं मां न चवां। ठीकु जी आहे? जी तव्हां पंहिंजो ध्यानु रखिजो हाँ। अंकल। अॼु सुबुह न्यूज़ ॾिठी त मामिलो कुझु सम्झ में आयो, पर सही या ग़लति आहे इहो फ़ैसिलो मां न करे सघियुसि। बसि तव्हांजो ई इंतज़ारु हुयो। शाबाश पुट शाबाश, मां घणो ई नसीबनि वारो आहियां जो मूंखे तो जहिड़ो पुटु मिलियो आहे। पप्पा इहो सभु त तव्हां खां ई सिखियो आहे त कहिड़ो बि फ़ैसिलो तकड़ में न करणु खपे। हा पुट हा, पर हाणे हल, हाणे देरि थियणु न खपे। मूंखे सेठ नंदलाल सां जल्द मिलणो आहे। जी पप्पा हलो। गिरधर जो फोन? हाँ गिरधर, चओ। हलो सेठ नंदलाल, सेठ जो कोई पतो कोन्हे। मां हाणे अञा सेठ जे ख़ासि दोस्त जे घणा थो अचां, पर पुलिस ऐं पब्लिक उन्हनि खे ॻोल्हे रही आहे। ऐं ॿियो इहो सभु मूंखे ख़बर आहे, पर ॿियो छा? सेठ मां चई कोन सघंदुसि। गिरधर जल्दी ॿुधाए। मां सेठ जे दोस्त जे घरां थो अचां। हुते मां हिकु फ्रॉड जी न्यूज़ ॾिठी, तव्हां बि टीवी हलाए ॾिसो। राहुल टीवी त चालू कर।